अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। ऐं आऊं आहियां संझा सैयद। हलासी हेडलाइंस तरफ़। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां LOC ते जंगबंदी मुआहदे ते अमल जी आजियां। वॾी अॻिभराई लाइ साज़गार माहौल जी ज़िम्मेवारी भारत ते आहे। कश्मीरियुनि जो पुराणो मुताबिलो पूरो करण लाइ भारत क़दम खणे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट चवे थो, ठहरान मूजिबि कश्मीरियुनि खे हक़ ख़ुदा रादियत ॾिनो न वञे। ॻाल्हियुनि ज़रिए तकरार हल करण लाइ तयारु आहियूं। पाक फ़ौज वक़्त ऐं हंध जी चूंड करे भरपूर जवाबु ॾिनो। गिरफ़्तार भारतीय पायलट खे वापसि करे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। सॼी दुनिया खे ज़िम्मेवार रवैये जो सबूत ॾिनो। असां हमेशह अमन लाइ कमु कयो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 33 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतनि जो अंग वधी 12,837 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,315 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो मजमूई अंग 5,78,797 ताईं पहुतो। सिंध असेंबली में वज़ीर आज़म खे चोर चवण ते हंगामो। मेंबर्स जूं हिक ॿिए ते उलरूं। ऐवान मच्छी मार्केट बणिजी वियो। सूबाई वज़ीर तैमूर टालपुर सवालनि जा जवाब ॾेई रहियो हो त PTI मेंबर्स नालाइक़ सॾियो। जवाब में तैमूर टालपुर वज़ीर आज़म खे चोर सॾियो त PTI मेंबर सीटुनि तां उथी विया। स्पीकर आगा सिराज दुरानी जे मेंबरनि खे ख़ामोश रहण जी हिदायत। आगा सिराज दुरानी चवे थो, अफ़सोस जी ॻाल्हि आहे त दुआ दौरान गौर कयो वियो। ऐवान अंदरि ॿारनि जीअं न विढ़ो। जंहिंखे विढ़ो आहे त असेंबली खां ॿाहिरि वञी विढ़े। इलेक्शन कमीशन के फैसले के चैलेंज करण मां साबित थी वियो त इमरान ख़ान चूंडुनि में धांधली कई। चूंडुनि खां ॿीहर फरार थियण जो मक़सदु अवाम तव्हां जूं ज़मानतूं ज़ब्त करे छॾियूं आहिनि। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट चवे थी, जस्टिस वजीउद्दीन तहरीक इंसाफ़ इलेक्शन जो पोल खोलियो, खेसि पार्टी मां कढियो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जी मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो, कठपुतली खे सेनेट इलेक्शन चोरी करणु न ॾिनी वेंदी। हुकूमत जो रुॻो कमु अपोज़िशन खे इंतकाम जो निशानो बणाइणु आहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म अवाम खे महांगाई ऐं गुरबत हवाले करे छॾियो आहे। कराची के गोदाम में बीठल कंटेनर अंदर गैस भरजण सबब 7 मज़दूर बेहोश। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त कंटेनर में गैस भरजण सबब वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे।